अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾींदा त हाल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जून टाउन कमेटी काज़ीअमद लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि पारां अॼु खां कमु छॾ हड़ताल ऑफिसुनि जो तालाबंदी करे कलम छॾ हड़ताल करे छॾी। यूनियन सदर अब्दुल कादिर डायरी, इम्तियाज़ अली खली, गाज़ी खान खोसे जी अॻवानी में टाउन कमेटी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं मुतालबनि जी मनता लाइ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबनि तस्लीम कया वञनि ऐं जल्द खां जल्द मुलाज़िमनि जो पघारूं ऑनलाइन ट्रेज़री करे सिंध लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि सां इंसाफ़ करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सीएम सिंध सैयद मुराद अली शाह, मिनिस्टर लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध सैयद नासिर हुसैन शाह, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध सैयद नजम अहमद शाह, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड ज़मीर अहमद अब्बासी खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन ट्रेज़री कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कंफर्ट वाली राइड है, जेब पे पड़ती लाइट है, प्राइडर सबका प्राइड है। न्यू होंडा प्राइडर, इकोनॉमी, कंफर्ट और स्टाइल में हमेशा आगे। ख़बरों में अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।